नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मोरो खां ख़बर ॾींदा हलूं त मोरो भरिसां दरगाह सैयद अज़मत अली शाह शहीद जे क़ब्रिस्तान ते सियाल बिरादरी पारां कब्ज़े करण ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ ॻोठनि जे ॻोठण, सियासी समाजी अॻुवाण ऐं दरगाह सैयद अज़मत अली शाह शहीद जे गादी नशीन सैयद अली हैदर शाह, फ़कीर ख़ादिम हुसैन कलोड़ो, लुकमान समठाई, नूर मोहम्मद भुट्टो ऐं ॿियनि एहतजाजी मुज़ाहिरो कयो, जिथे हिन चयो त सियाल बिरादरी जे बाअसर माण्हुनि वॾेरो अब्दुल ख़ालिक सियाल, अज़ीज़ुल्लाह सियाल, अब्दुल ख़ुदूस सियाल पुराणे क़दीमी 300 सालनि जे दरगाह सैयद अज़मत अली शाह शहीद जी क़ब्रिस्तान जो क़बरूं मसमार करे कब्ज़ो करे उते फसल पोखाए छॾियो आहे। इहो क़ब्रिस्तान मुख़्तलिफ़ बिरादरियुनि जे अबनि ॾाॾनि जो आहे, जंहिंमें बलाल बिरादरी, सोलंगी बिरादरी, भुट्टा बिरादरी, समठाई बिरादरी, सैयद बिरादरी, सुमरा बिरादरी ऐं ॿिनि बिरादरियुनि जा वॾेरा दफ़न थियल आहिनि। हिन चयो आहे त मुज़ाकरा सियाल बिरादरी असांजे वॾेरनि जे क़बरनि खे मसमार करे उते फसल पोखे दरगाह ऐं क़ब्रिस्तान जी बेरहमती कई आहे, जंहिंजी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। हिन चयो त असां अहिड़ियूं शिकायतूं हितां जे रेवेन्यू ऑफिसरनि ऐं आला अमलदारनि खे कयूं, पर कब्ज़ो कंदड़ धुर बाअसर हुअण करे हिन महिल ताईं को बि तदारक न थी सघी आहे। हिननि चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान, चीफ जस्टिस ऑफ सिंध हाई कोर्ट, सेशन जज नौशरो फेरोज़ ऐं रेवेन्यू खाते जे अमलेदारनि खे अपील कई आहे त दरगाह सैयद अज़मत अली शाह शहीद जे क़ब्रिस्तान ते कयल कब्ज़ो ख़त्म कराए असांजे अबाणे क़ब्रिस्तान खे मसमार थियण खां बचायो वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।